हिते मां खे ॿुधायूं त सखर में इंतज़ामिया मिर्च ऐं मसाला ठाहींदड़ फैक्ट्रियुनि ते कार्रवायूं कयूं आहिनि। मसाले में मिलावट जे इल्ज़ाम हेठि 3 फैक्ट्रियूं सील कई वयूं आहिनि। 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। अहम ख़बर आहे अवास शेर कंदासी रेवेन्यू खाते पुलिस ऐं सिंध फूड अथॉरिटी जी टीम गोलीमार में क़ाइम मिर्च ऐं मसालो ठाहींदड़ फैक्ट्रियुनि ते छापो हयो आहे। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। टीम मसालनि में मिलावट करण जी इल्ज़ाम हेठि 2 फैक्ट्रियुनि खे सील करे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। सखर खां इंतज़ामिया जी मिर्च ऐं मसाला ठाहींदड़ फैक्ट्रियुनि ते कार्रवाई थी आहे। मसालनि में मिलावट जे इल्ज़ाम हेठि 3 फैक्ट्रियूं सील कई वयूं आहिनि। 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। सखर खां इंतज़ामिया जी मिर्च ऐं मसाला ठाहींदड़ फैक्ट्रियुनि ते कार्रवाई थी आहे। मसालनि में मिलावट जे इल्ज़ाम हेठि 3 फैक्ट्रियूं सील कई वयूं आहिनि। 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि।